अहम ख़बर है कराची लाइ ख़राब कणक फ़राहम करण ते खुराक खाते जे मुलाज़िम ते ॾंड लागू करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध के 9 ज़िलनि जैकबाबाद, कशमोर, लाड़कानो, नौशेर फिरोज, कंबर, शदादकोट, नवाबशाह, शिकारपुर, खैरपुर ऐं घोटकी मां ख़राब कणक कराची आई। कराची के 25,854 टन कणक फ़राहम कई वई, जंहिंमें कुछ कणक ख़राब हुई। खुराक खाते के डायरेक्टर लांडी ऐं पिपरी जे गोदामनि जो दौरो करे ख़राब कणक जी तस्दीक कई हुई। ज़िले फूड कंट्रोलर तफ़सीली रिपोर्ट डायरेक्टर फूड के मोकिले छॾी। जेतिरी ख़राब कणक मिली ओतिरो ॾंड खुराक खाते जे लाॻापियल मुलाज़िमनि खां वरितो वञे। रिपोर्ट में चयो वियो आहे ख़राब कणक अलॻि कई वञे, ॾंड वसूल करण बाद ख़राब कणक जानवरनि खे ॾिनी वञे। रिपोर्ट में चयो वियो आहे खुराक खाते जे 9 ज़िलनि जे 2 दर्जन खां वधीक मुलाज़िमनि खां ख़राब कणक ते ॾंड वसूल कया वञनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद है कराची खां शहजाद जलबानी। जी शहजाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची लाइ फराहम कयल कणक में नाक़स कणक फराहम करण ते खुराक खाते जे मुलाज़िमनि ते ॾंड लागू करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध जे 9 ज़िलनि जैकबाबाद, कशमोर, लाड़कानो, नौशेर फिरोज, कंबर, शदादकोट, नवाबशाह, शिकारपुर, खैरपुर ऐं घोटकी मां कणक कराची आई हुई। कराची के 25,854 टन कणक फराहम कई वई, जंहिंमें कुछ कणक ख़राब निकिती। खुराक खाते जे डायरेक्टर लांडी ऐं पिपरी जे गोदामनि जो दौरो कयो हो। उनमें कणक ख़राब कणक जी तस्दीक पिण कई डायरेक्टर फूड। उनखां पोइ ज़िले फूड कंट्रोलर तफ़सीली रिपोर्ट डायरेक्टर फूड खे मोकिली आहे। इन बाबति उनमें इहो ॼाणायो वियो आहे रिपोर्ट में त जेतिरी ख़राब कणक मिली ओतिरो ॾंड खुराक खाते जे लाॻापियल मुलाज़िमनि खां वरितो वञे। ख़राब कणक अलॻि कई वञे, ॾंड वसूल करण बाद ख़राब कणक जानवरनि खे ॾिनी वञे। खुराक खाते जे 9 ज़िलनि जे 2 दर्जननि खां वधीक मुलाज़िमनि खां ख़राब कणक ते ॾंड वसूल कया वेंदा। ठीक है, मेहरबानी शहजाद अपडेट करण जे लाइ।